ब्रेकिंग न्यूज़ आहे बोज़दार वॾा मां बोज़दार वॾा पुलिस जी ॻोठ दुबी जिसकाणी में पोरियत ईदल जिसकाणी जे घर ते चढ़ाई कई आहे जंहिं दौरान घर में मौजूद मर्दन ते तशद्दुद कयो वियो आहे जंहिंमें मुबैना ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾेई रहिया आहियूं बोज़दार वॾा मां जिते ॻोठ दुबी जिसकाणी में पुलिस कार्रवाई कई आहे जंहिं दौरान पुलिस तशद्दुद में मुबैना ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जॾहिं त हिकु ॼणे खे इतला आहिनि त पुलिस खंबे खणी वई आहे। हिन वक़्तु ॻोठाणा ऐं मुतासिर जेके आहिनि एहतजाज करे रहिया आहिनि मीरवा लिंक रोड ते ही मंज़र आहिनि उतां जा। ऐं ब्रेकिंग न्यूज़ आहे बोज़दार वॾा मां जिते बोज़दार वॾा पुलिस दुबी जिसकाणी में पोरियत ईदल जिसकाणी जे घर ते चढ़ाई कई आहे जंहिं दौरान मज़ाहमत ते ॻोठाणनि जी ऐं औरतुनि जी मज़ाहमत ते ॿिनि ॼणनि मथां तशद्दुद कयो वियो आहे जेके पिणु मीरवा लिंक रोड ते मौजूदु आहिनि ऐं मुतासिर ॻोठाणा एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। के मारियो ताई भागे साईं इन 100 साहब जे मानन मारियो आ पुलिस वाले निकलंदा मारियो बहुत साईं इन्हनि मानन मारियो आ सनी 3 कलाक औरत गुमा मानू तक तो पकड़ियो आ जेके सनी मानू उन मौजूद आ असा जी औरत 3 कलाक साबूत खपे इन वक्त ताईं न मिलंदो साबूत न मिलंदो इंसाफ सरकार के बात तुम्हारा आयो ता ऐसे जो साहब वट विया आयो ने मसले लाए वो हालत है इंसाफ न तो करे असा जी ही हालत है असा जी कमरा सने उते मौजूद आ माई गुमा सनी केड़े डो में एनसीआ खाली को माई आया गुटे दी उन्हें अची असा